महांगाई ख़िलाफ़ यारो लुंड में नौजवान इतिहाद जे सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो। नौजवान इतिहाद जे अॻुवाणनि गुल लुंड, मोहब्बत लुंड, जीअन लुंड, वहीद लुंड, चनेश्वर लुंड, अली हसन काज़ी ऐं वक़ार दायो जी अॻुवाणी में एहतजाजी रैली कढी शहर जो गश्त कयो वियो। अॻुवाणनि जो चवणु हो त मुल्क में वधंदड़ महांगाई ग़रीबनि जो जीअण जंजाल करे छॾियो अथसि। असां हिन मुल्क जा नंढड़ा ऐं बेज़मीन हारी मज़दूर आहियूं, हिन महांगाई में पिसिजी रहिया आहियूं। हुननि जो चवणु आहे त यारो लुंड में ॿिनि शहरनि जी भेट में वधीक महांगाई आहे। हिते हथरादू हर शइ जा रेट मुक़ररु कया विया आहिनि, कंहिं बि दुकान ते रेट लिस्ट न आहे। यारो लुंड में सारियुनि ऐं फुटियुनि जे रेट खे बि लाथो वियो आहे। हिते मुक़ररु रेट खां बि घटि सारियूं वरितियूं वञनि थियूं। हारियुनि खे ॿिज खाद वधीक रेट में ॾिनो वञे थो। हुननि DC घोटकी खां नोटिस वठण जो मुतालबो कयो। इशफाक़ कोराई, इबरत न्यूज़, मीरपुर माथेलो।